अस्सलाम वालेकुम। किस्सा गो में अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां नई दुआ सां अवां जिते बि ख़ुशी जो शाद ऐं आबाद जो करीम रब अवां खे दामे दरमे करमे सुखने सिर्फ़ु पंहिंजो मोहताज रखे आमीन सुम आमीन। तव्हांजे कमेंट्स मिलंदा आहिनि, उन खां ई मां पंहिंजी गुफ़्तगू जी शुरूआति कंदो आहियां ऐं कोशिशि कंदो आहियां त इंसानु पंहिंजे अदब जो दामन हमेशह पकिड़े रखे। बाअदब बानसीबु हूंदो आहे। ऐं ॻाल्हि उहा आहे त मां केतिरनि दोस्तनि इहा ॻाल्हि चई आहे त हालांकि जेका वबा आहे उनजो इलाज बि अची वियो आहे, माण्हू वैक्सीन बि लॻाराइनि पिया था, पोइ बि तव्हां इहा ॻाल्हि कंदा आहियो त असांखे मतिलबु सैनिटाइज़ करणु खपे, सोशल डिस्टेंसिंग रखणु खपे, असांखे मास्क पाइणु घुरिजे। इहा ॻाल्हि ज़रूरी आहे। ख़वातीन हज़रात, बाय प्रोफेशन मां पाण हिकिड़ो डॉक्टर आहियां ऐं पंहिंजी सूरत हाल खे चङी तरह सम्झां थो त असांखे कहिड़े पासे कहिड़ो ख़्यालु करणु घुरिजे। भले तव्हांखे वैक्सीन लॻल आहे, एहतियात कयो, छाकाणि त अञा केतिरो अंग आहे असांजे वतन वासियुनि जो जिन खे अञा वैक्सीन लॻल कोन्हे। इन करे एहतियात जेकॾहिं आहे सो चयो कोन वेंदो आहे त एहतियात इलाज खां बहितरु आहे। त जेकॾहिं असीं सभु उन पासे सोचूं ऐं गौर कयूं त हिकिड़ी बहितरु सूरत हाल इंशा अल्लाह अज़ीम असां सभिनी वटि जनमु वठी सघे थी ऐं अलाह कंदो त इहो ईअं ई थींदो। ज़िंदगीअ में जेके ज़िंदगीअ जा वाक़ियात हूंदा आहिनि उन सां असां सलाड़ियल हूंदा आहियूं ऐं ज़िंदगीअ जो हिकिड़ो सफ़र हूंदो आहे जेको इंसानु तइ कंदो आहे। ऐं ख़ासि तौर ते मुंहिंजी सरख़ुशी आहे त नौजवान नसुल मूंसां मिलणु ईंदो आहे हिकिड़े कुराड़े माण्हूअ सां ऐं सुवाल कंदो आहे ऐं जेको मुंहिंजे हुज़ूर में परवरदिगार जेको जीअं हुज़ूर मां जेको मूंखे इनायत थिए थो, जेका मुंहिंजे हंज में आहे उहो मां उन्हनि खे जवाब तो अर्ज़ु कंदो आहियां। पोइ केतिरा दोस्त मुतमइन थी वेंदा आहिनि, किन खे शायदि ॻाल्हि सम्झ में न बि ईंदी आहे। ज़रूरी न आहे त मुंहिंजो जेको विज़डम आहे सो एॾो वॾो हुजे जो हर कंहिंखे ॻाल्हि सम्झ में अचे, पर बहरहाल ॻाल्हि इहा आहे त असांखे ज़िंदगी में सोचणु घुरिजे ऐं सोची निस्बतूं तइ करणु घुरिजनि। हाणे ईअं त ख़ासि तौर ते जेको नौजवान नसुल ॾिसे थो ऐं किस्सा गो में ज़िंदगी जी तामीरात थिए थी, असां किस्सा ॿुधूं था ऐं पंहिंजे पाण खे अॻिते वधायूं था, त उते इहो तमामु ज़रूरी आहे त किस्से जी पंहिंजी हिकिड़ी ख़ासि अहमियत हुजे, लर्निंग लेसन ज़रूरु हुजे, छाकाणि त जेको नौजवान नसुल कनाए थो उनखे उन में सबक़ु आमोज़ी ज़रूरु शामिलु हुजे ऐं इहा आमेज़िश तमामु ज़रूरी आहे। छाकाणि त जेकॾहिं लर्निंग न हूंदी त पोइ किस्से खे खणण में को फ़ाइदो कोन्हे को। इहा सॼी ॻाल्हि मूं इन करे बि कई जो अॼु मां अव्हां सां हिकिड़ो पंहिंजी हयाती जो अहम तरीन किस्सो शेयर करणु चाहियां थो। असीं जॾहिं मेडिकल कॉलेज में पढ़ंदा हुआसीं त यकीनन हर क़िस्म जो इंसानु उते क्लास में शामिलु थिए थो। मां लियाकत मेडिकल कॉलेज जो ग्रेजुएट आहियां ऐं असांजी बैच में 450 स्टूडेंट्स हूंदा हुआ, त मुख़्तलिफ़ हवालनि सां सभु दोस्त अची इकठे थींदा हुआसीं। वण जी काठी हूंदी हुई ऐं यकीनन अल्फ़ाबेटिकल ग्रुप्स ठहंदा आहिनि। तव्हां ॾिठो आहे त 50 जो ग्रुप हूंदो आहे या 75 जो ग्रुप हूंदो आहे त हुन अल्फ़ाबेट्स यूज़ थींदा आहिनि। त असां सभु जेके क्लासी हूंदा हुआसीं ऐं मेडिकल जी दुनिया उन महिल अॼु खां तक़रीबन सम्झी सघूं था त 88 जो ग्रेजुएट मां आहियां। त हाणे जेकॾहिं 32 साल पहिरीं असां पास आउट कयो आहे त उहा दुनिया उन ज़माने खां ॿी हुई। हाणे हिन ज़माने में जेके डॉक्टर्स थियनि पिया था उन लाइ त शयूं कुझु ॿियूं हूंदियूं आहिनि। त असां गॾु हूंदा हुआसीं न, त असां सोचींदा हुआसीं त अॻियां छा थींदो, कैरियर केॾांहुं वेंदो। इहो रुॻो हाणे कोन्हे को त माण्हू फ़िक्र करे त मुंहिंजो कैरियर छा थींदो या मूंखे अॻियां छा करिणो आहे या कीअं करिणो आहे। इहो शुरू खां वठी जॾहिं तव्हां कंहिं कैरियर में पेर रखो था, ऑप्ट कयो था कुझु, त तव्हां यकीनन सोचींदा आहियो त मुंहिंजो छा थींदो। पोइ केरु चवंदो त मां ऑफ्थल्मोलॉजिस्ट थींदुसि, को चवंदो मां सर्जन थींदुसि, को चवंदो मां मेडिसिन्स वारे शोबे में वेंदुसि। मतिलबु अलॻि अलॻि राय हूंदी हर कंहिंजी, हर को पंहिंजी सोच में पंहिंजी विज़डम में मतिलबु घणो सफ़रु तइ कंदो हुयो। त असांजो हिकिड़ो क्लास फेलो आहे, अलहमदुलिल्लाह अल्लाह हयाती ॾियसि। उहो जॾहिं बि असां पाण में कचहरी कयूं, किथे वेहूं ऐं ख़वातीन हज़रात थी ॻाल्हि ख़ासि तौर ते मां नौजवान नस्ल लाइ कयां पियो थो, जीअं इंट्यूशन्स जेके आहिनि से तव्हांजे अंदर में डेवलप थियनि ऐं तव्हांखे स्टिमुलेशन जेका ज़िंदगीअ जी उहा हासिलु थिए, मोटिवेशन मिले त ज़िंदगी पंहिंजो सफ़रु कीअं तइ करे थी जेकॾहिं असांजी निगाह पंहिंजे मंज़िल ते हुजे त थियो ईअं त असां ॻाल्हाईंदासीं पाण में त हू चवंदो त यार ज़िंदगी जेका आहे न इहो रुॻो खाइणु पीअणु घुमणु फिरणु कोन्हे को, डिग्री वठण बि कोन्हे, ज़िंदगी कुझु ॿियो घुरे थी, समथिंग बिगर। हाणे समथिंग बिगर त सभु पिया खिलंदासीं त यार समथिंग बिगर कहिड़ी हूंदी। मतिलबु माण्हू शादी कंदो, फैमिली थींदी, गाॾी वठंदो, घरु वठंदो, सुठो प्रैक्टिशनर थींदो, वॾो डॉक्टर थींदो, इन खां वधीक बिगर छा हूंदो। त उहो जॾहिं बि चवंदो न त गॾिजी वेंदा हुआसीं त असां उहो चवंदो यार मम्मू त बसि जेको कुझु बि आहे न समथिंग बिगर हुजे। पोइ सूरत हाल इहा बि थी जो मां कुझु दोस्तनि नालो हुनजो रखियो समथिंग बिगर। कहिड़ो? समथिंग बिगर। अच्छा ठीकु थियो, एम जो ग्रुप हूंदो, अल्फ़ाबेटिकली LMNO PQ ईअं हलंदो हुयो, त गॾु बि हूंदा हुआसीं। नालो मां तव्हांखे पोइ ॿुधाइणु चाहियां थो। त हाणे जॾहिं उहो समथिंग बिगर असां गॾु हूंदो त मां पुछां तूं छा कंदे? चई मां इंसान लाइ कुझु करणु चाहियां थो, मां इंसान ज़ात लाइ कुझु करणु चाहियां थो, मां चाहियां थो त असां कुझु अहिड़ो कयूं जेको ग़रीब गुरबे लाइ तमामु कमाल हुजे, जेको ईअं हुजे त ॼण जंगल में मंगल हुजे। सो खिलंदा हुआसीं। ख़वातीन हज़रात 32 साल
खां पहिरीं जो सफ़र आहे। 32 साल त ग्रेजुएशन खे थिया आहिनि, पर सम्झो त सेकेंड ईयर थर्ड ईयर में असांजी इहा गुफ़्तगू हलंदी हुई। पोइ पास आउट कयोसीं त हर को अलॻि अलॻि थी वियो, को केॾांहुं वियो, को केॾांहुं वियो, को केॾांहुं वियो। मूं यूनिवर्सिटी जॉइन कई ऐं हिते अलाह पाक करीम पंहिंजे कर्म कया, ज़िंदगी हिन कैरियर में अॻिते वधंदी वई। त थियो ईअं त हिकिड़े दफ़े असां पंहिंजे बदीन जे कैंपस में लार्ड कैंपस जे इफ़्तिताह करण लाइ वियासीं। मज़ल सिद्दीकी साहिबु असांजा वाइस चांसलर हुया, तमामु मोज़िज़ ऐं मोहतरम शख़्सियत। त उते चयूं त साईं जी जेको शेड्यूल आहे ॾाढो टाइट आहे, पर हिकिड़ो डॉक्टर आहे उहो चाहे थो त मज़ल सिद्दीकी साहिबु कुझु टाइम कढे ऐं हुनजे सेंटर जो दौरो ज़रूरु करे। त उन्हनि मूंखे छाकाणि त एंट्रांस में मां शामिल हुयुसि, मां साईं सां गॾु हुयुसि प्रोटोकॉल में बि, ऐं मूंखे कंडक्ट बि शो करिणो हुयो। त मूंखे चयो मेमू तूं साईं खे चई सघीं थो साईं सां विझड़ाइप में ऐं साईं खे टाइम वठि। त हू जेको डॉक्टर आहे चए थो त मूंखे 15 मिंट ॾियो, मां चाहियां थो त सिद्दीकी साहिबु मुंहिंजो सेंटर ॾिसे। नालो छा आहे? नालो चयूं त मोहम्मद हारून मेमण। मूं नोट करे वरितो नालो, मोहम्मद हारून मेमण साहिबु आहे को जेको चाहे थो त हुन मुंहिंजो मां ॾिसां थो, मां कंफर्म नथो कयां साईं जी हुन ते आहे त एटर्निटी छा आहे हुनजी, साईं जी, साईं छा थो चाहे, ऐं पोइ ख़बर पवंदी त जेकॾहिं साईं चए थो त मां हलां थो त मां चश्मे मां रोशन दिले मां शाद। हाणे जॾहिं प्रोग्राम में असां पुॻासीं त वॾो अर्सो थिए थो न ख़वातीन त माण्हू हिक ॿिए खे सुञाणे कोन थो सघे। उहो डॉक्टर साहिबु बि को किथे अची वेठो हुयो, मूं बि हुनखे कोन सुञातो पए। मूं मज़र साहिब खे अर्ज़ु कयो त साईं हिते हिकिड़ो सेंटर आहे, थैलेसेमिया सेंटर आहे, उते डॉक्टर को इंचार्ज साहिबु आहिनि, उहे तव्हां सां मिलणु चाहिनि था ऐं चाहिनि था त ख़ैर जो कमु आहे तव्हां उते पेर घुमाए वञो। साईं हिकदमि हा कई, वॾी दिलि वारो, वॾे गुर्दे वारो साईं। जॾहिं सेता हेठि लथासीं ख़वातीन हज़रात, साम्हूं मिलियो समथिंग बिगर। हारून मेमण हिकिड़ो वॾो भाकुर पाए मिलियो ऐं असां सभु गॾिजी हुन जे सेंटर ते वियासीं। ऐं यकीन ॼाणो त जीअं बज़ाज़ ताकिया खोलींदो आहे न, ऐं हैरतुनि जा ताकिया खोलींदो वियो। थैलेसेमिया जे मरीज़नि लाइ हुन छा न कयो। मुंहिंजे अखियुनि में शायदि पाणी अची वञे पंहिंजे हिन दोस्त जी ख़िदमतुनि खे साराईंदे। हुन वाक़ई जंगल में मंगल करे ॾेखारियो आहे। हुन मरीज़नि खे उते आलमी हैसियत जी ट्रीटमेंट मिले थी। उहे ॿार जेके रत जी बीमारी में मुब्तला आहिनि, उन्हनि जे लाइ जीअण जो आसिरो थिए थो। ज़िंदगी तेज़ीअ सां विखूं अॻियां खणे थी, रुॻो न त को पंधु करे थी, ज़िंदगी डोड़णु लॻे थी, अखियुनि में रंग मोटी अचनि था। उन सेंटर जे पोयां मुंहिंजो दोस्त, मुंहिंजो भाउ आहे हारून मेमण। मां का पब्लिसिटी कोन थो कयां, मां को इश्तिहार कोन पियो ॾियां, पर ख़ुशीअ जी ख़बर इहा आहे त 14 अगस्त ते जेके अहम तरीन जेके सिविलियन एवॉर्ड्स हूंदा आहिनि, तमग़ा इम्तियाज़ हुनखे ॾिनो आहे सदर पाकिस्तान संदसि बहितरीन कारकर्दगीअ ते। असांजी सॼी बैच फ़ख़्रमंद आहे। मूंखे यकीन आहे त असांजा 450 डॉक्टर्स फ़ख़्रमंद हूंदा त असांजी बैच जो आहे हारून, जंहिं एॾो वॾो सदारती एवॉर्ड हासिलु कयो आहे। ॻाल्हि एवॉर्डनि जी कान्हे, ॻाल्हि ख़िदमत जी, हुन मञता जी आहे जेका हिकु अहम तरीन माण्हू कई आहे, जंहिंखे शुरू खां वठी पंहिंजी मंज़िल नज़र आई पए। अञा बि हारून खे इहा मंज़िल कोन लॻंदी आहे। यकीननि मूंखे ॿुधंदो हूंदो त मां दुआगो आहियां, हुनखे मंज़िल कोन पई लॻे। उहो सोचे थो मूंखे अञा बि कुझु अॻिते करिणो आहे, समथिंग बिगर, अञा बि हुन जो इंतज़ारु पई थी करे। पर ख़वातीन हज़रात, असांजे लाइ, असांजे घणनि माण्हुनि जे लाइ हिकिड़ो अहम माइल स्टोन आहे इहो। नौजवान नस्ल खे हिकिड़ी इंट्यूशन ॾियणु चाहियां थो, मां ज़हन में हिकिड़ो ख़्यालु विझणु चाहियां थो। सोचो 34 साल, 35 साल, 37 साल पहिरीं हिकिड़े माण्हू पंहिंजे दिमाग़ में हिकिड़ो सफ़र तइ कयो आहे ऐं परवरदिगार खेसि उन जा भाड़ा ॾिना आहिनि, छाकाणि त हू पंहिंजी नियत में सचो आहे। ॻाल्हि इहा ई आहे, सफ़र लाइ मंज़िल साम्हूं हूंदी आहे, मंज़िल जे लाइ सोच साम्हूं हूंदी आहे, ऐं सफ़र तइ करण जा वसीला ज़हन में रखिबा आहिनि त ज़िंदगी, ऐं जेकॾहिं नियतूं साफ़ आहिनि न ख़वातीन हज़रात, त को बि सफ़र ॾुखियो कोन थो थिए। बसि इहा ई ॻाल्हि आहे। मां हिकिड़ो भेरो वरी पंहिंजी सॼी टीम जे पारां, कैसागो जी पूरी टीम जे पारां, पंहिंजी सॼी बैच जे पारां, 87, 88 जेका बैच आहे असांजी, उनजे पारां हारून खे मुबारक ॾियां थो। ख़ुदा खे अञा वधीक नवाज़े, हू ईअं ई माण्हुनि जी ख़िदमतूं कंदो रहे, ईअं ई जेके मरीज़ आहिनि उहे उनखे दुआऊं ॾींदा रहनि। ऐं ख़ुदा जेको उनखे दर्जो ॾिनो आहे न, हिकिड़ो त पंहिंजी नियतुनि जो ॾिनो आहे, ॿियो उन्हनि मरीज़नि जी दुआउनि जे करे उहे हिते पहुतल आहे। पर बचा उहे सभु नौजवान ज़हन जेके मूंखे ॾिसनि पिया था, ऐं मां अॼु एक्साइटेड ॻाल्हायां पियो थो ऐं तेज़ ॻाल्हायां पियो थो, ऐं मूंखे ख़ुशी आहे पंहिंजे दोस्त जी। ऐं मां सची ॻाल्हि आहे त मूंखे सम्झ में न पियो अचे त मां पंहिंजे दिलि जो जेको हाल आहे कीअं बयानु कयां। नौजवान नस्ल खे सिर्फ़ु इहो ॿुधाइणो आहे त जेकॾहिं तव्हां ज़हन में को ख़्यालु रखो था, जेकॾहिं तव्हां सोचो था त तव्हांखे मंज़िल हासिलु करणी आहे, त मुस्तक़िल पंहिंजो पाण में एतबार रखो, पंहिंजी महिनत में एतबार रखो, पंहिंजे रब ते एतबार रखो। हिकिड़े न हिकिड़े ॾींहुं तव्हां ज़रूरु पंहिंजी मंज़िल खे छुहंदो। एॾो केॾी में मूं वटि अव्हां जे लाइ इहो ई कुझु आहे जेको बेनता घणो आहे। मां सम्झां थो त तव्हां जेकॾहिं कंहिंजी लाइफ ते गौर कंदो ऐं हिकिड़े डिघे सफ़र खे ॾिसंदो ऐं मुस्तक़िल मिज़ाजीअ सां पोइवारी खे ॾिसंदो, त महसूसु कंदो त ज़िंदगीअ में सोच, मंज़िल ते निगाह ऐं नियत जी सचाई छा नथी करे।
करीम रब अव्हांखे दामे दरमे करमे सुख ने सिर्फ़ु पंहिंजो मोहताज रखे, तव्हां कंहिंजे दर जा साइल न हुजो, सिर्फ़ु पंहिंजे रब खां सवाइ। बशरत हयात ईंदड़ हफ़्ते वरी मुलाक़ात कंदासीं। फ़ी अमान अल्लाह। अला भाई।